अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स जे तरफ़ां जेके न्यू जॉब्स अनाउंस कयूं आहिनि उन्हनि जे बारे में। अचो त ॾिसूं था इन्हनि में केरु केरु अप्लाई करे सघे थो ऐं इन्हनि में अप्लाई करण जो तरीक़ेकार छा आहे ऐं इन जूं छा छा रिक्वायरमेंट्स आहिनि। सभिनी खां पहिरियां इन में अप्लाई तक़रीबन हर कैटेगरी वारो करे सघे थो, मीन्स जेके बि प्राइमरी लेवल खां वठी ग्रेजुएट लेवल ताईं अप्लाई करे सघे थो। इन में तमामु घणियूं पोस्ट आहिनि, तक़रीबन 1100 खां मथे पोस्ट आहिनि, अञा बि वधीक आहिनि। ऐं उन खां पहिरियों सभ खां पहिरियों ही तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन में जेका पोस्ट आहे उहा आहे ASI जे लाइ। BPS 11 आहे इहो, उन जी टोटल जेका तइदाद आहे 158 आहे ऐं उन जेका कोटा आहे ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। जनरल मेरिट ते 12 सीटूं आहिनि पंजाब जे लाइ, पंजाब मेरिट ते 67 सीटूं आहिनि ऐं ख़वातीन जे लाइ 8 आहिनि ऐं अक़लियत जे लाइ 4 आहिनि। ईअं सिंध रूरल जे लाइ मेरिट ते 15 सीटूं आहिनि, ख़वातीन जे लाइ 2 आहिनि, अक़लियत जे लाइ 1 आहे ऐं ईअं डिफरेंट कोटा वारे। इन में जेका तइलीम रिक्वायर्ड आहे उहा इंटरमीडिएट हुजे या इंटरमीडिएट जे इक्वल हुजे। उमिरि जी हद 18 खां 30 साल आहे ऐं इन में जेको आहे फिजिकल जिस्मानी मयार आहे तव्हांजो मेल जे लाइ जेको आहे मर्द जे लाइ 5 फुट 6 इंच तव्हांजो कद हुजे ऐं तव्हांजो वज़न जेको आहे जंहिं बि टेस्ट सेंटर ते तव्हां फिजिकल टेस्ट ॾियण वेंदा उते चार्ट हूंदो, उन मुताबिक़ मुहैया कंदो। ऐं तव्हांजी जेका छाती आहे उहा 32 ऐं विथ एक्सपांशन 34 34.5 हुजे ऐं हर लिहाज़ खां जेको आहे जिस्मानी तौर ते फिट हुजे। उन खां अलावा जेको ख़वातीन जे लाइ इन में रिक्वायर्ड आहे कद 5 फुट 2 इंच हुजे ऐं वज़न सेम जॾहिं तव्हां जे सेंटर ते वेंदो उते तव्हांखे चार्ट मुहैया कयो वेंदो। उन खां अलावा हिते कारपोल जी आहे ॿी, उहा BPS 7 आहे, उन में तक़रीबन 1002 सीटूं आहिनि ऐं उन में जनरल मेरिट ते 76 आहिनि। पंजाब जे लाइ 425 सीटूं आहिनि, ख़वातीन जे लाइ 5 आहिनि, अक़लियत जे लाइ 25 सीटूं आहिनि। ईअं सिंध रूरल जे लाइ मेरिट ते 97 सीटूं आहिनि, ख़वातीन जे लाइ 11 सीटूं आहिनि ऐं अक़लियत जे लाइ 6 सीटूं आहिनि। ईअं बि जेको आहे कोटा वाइज ईअं डिफरेंट सिंध अर्बन जे लाइ 64 सीटूं आहिनि, ख़वातीन जे लाइ 8 ऐं अक़लियत 4। ईअं खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, साबिका फाटा, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद जम्मू एंड कश्मीर जे लाइ डिफरेंट पोस्ट आहिनि। ईअं कारपोल ड्राइवर आहे या BPS 5 जी आहे, इन में 40 सीटूं आहिनि ऐं इन में जेको आहे इस्लामाबाद जे लाइ 1 ऐं गवादर जे लाइ 39 सीट्स आहिनि। इन में जेका तइलीम रिक्वायर्ड आहे उहा मैट्रिक हुजे, उनखे वैलिड ड्राइविंग लाइसेंस हुजे। इन में उमिरि जी जेका हद आहे 18 खां 30 साल आहे। तक़रीबन जेका उमिरि जी हद सभिनी में साॻी आहे, 18 खां 30 साल आहे। इन खां अलावा खतीब आहे, लैब अटेंडेंट आहे। हाणे जेको आहे इन में अचूं था अप्लाई करण जो तरीक़ेकार छा आहे। हिन में जेको अप्लाई करण जो तरीक़ेकार आहे उहो 2 तरीक़नि सां। हिकिड़ो त या तव्हां ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करे सघे थो, जेको इज़ी तरीक़ो आहे। ऐं अगरि को अहिड़ो माण्हू आहे जेको ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म नथो फिल करे सघे, हू asf.gov.pk जी जेको आहे वेबसाइट तां फॉर्म पहिरियों डाउनलोड कंदो, उनजी प्रिंट कंदो ऐं उहो फॉर्म फिल करे TCS जे थ्रू जेको आहे पंहिंजे कंहिं बि वेझे जेको आहे हिननि जो ASF वारनि जो एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स वारनि जो जेको बि सेंटर आहे उते जेको आहे बाय पोस्ट या बाय TCS हू सबमिट कराईंदो। अगरि जेकॾहिं कंहिंखे ऑनलाइन फॉर्म फिल करणो आहे त उहो join asf.gov.pk ते वञी ऐं ऑनलाइन फॉर्म फिल कंदो। ही इज़ी तरीक़ो आहे ऐं अॼुकल्ह सभु के वटि एंड्रॉइड मोबाइल्स आहिनि, हू फॉर्म फिल करे सघे थो। त अचो त ॾिसूं था त ऑनलाइन असां फॉर्म कीअं फिल कयूं। सभिनी खां पहिरियों असां ब्राउज़र ते वञी join asf.gov.pk लिखंदासीं। जीअं असां हिते join asf.gov.pk सर्च कंदासीं त असां वटि जेको आहे ही इंटरफेस अची वेंदो एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स वारनि जी वेबसाइट। उन खां अलावा ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, अगरि जेका तव्हांखे एडवर्टाइज़मेंट ॾिसणी आहे त तव्हां क्लिक कंदव, तव्हां वटि एडवर्टाइज़मेंट अची वेंदी ऐं उन खां पोइ ही तव्हां ॾिसी रहिया अप्लाई डायरेक्टली तव्हां हिते क्लिक कंदव। जीअं तव्हां हिते क्लिक कयो त ही तव्हां वटि फॉर्म अची वियो एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स एप्लीकेशन फॉर्म। उन ते तव्हां जंहिं बि पोस्ट लाइ अप्लाई कंदव पहिरियों पोस्ट सिलेक्ट कंदव, पोइ पंहिंजो टेस्ट सेंटर सिलेक्ट कंदव ऐं नेम ईअं सॼो तव्हां पंहिंजो फॉर्म फिल करे लास्ट में रिव्यू करे ऐं सबमिट कराईंदा, तव्हांजो फॉर्म सबमिट थी वेंदो। उमीद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो ASF एयरपोर्ट सिक्योरिटी फोर्स में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।